नाज़रीन असां अहम ख़बर शेयर कंदासीं उमरकोट में, जिथे PS 52 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल शुरू थी वियो आहे। PP जो अमीर अली शाह ऐं GDA उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम में न चोटी जो मुक़ाबिलो थींदो। नंढी चूंड दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि, जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स खे बि मुक़ररु कयो वियो आहे। अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया उमरकोट में, जिथे PS 52 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल शुरू थी वियो आहे। PP जे अमीर अली शाह ऐं GDA उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम में न चोटी जो मुक़ाबिलो थींदो, जॾहिं त नंढी चूंड दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स खे मुक़ररु कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, मांखे अपडेट कंदा हलो तो उमरकोट जे तक PS 52 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल शुरू थी वियो आहे। PP जे अमीर अली शाह ऐं GDA उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम में न चोटी जो मुक़ाबिलो थींदो। नंढी चूंड दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स भी मुक़ररु कई वई आहे। मांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे तो उमरकोट तक PS 52 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल शुरू थी वियो आहे। अहम ख़बर पहुचायूं पिया उमरकोट में। उमरकोट जे तक PS 52 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल शुरू थी वियो आहे। PP जे अमीर अली शाह ऐं GDA उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम में न चोटीअ जो मुक़ाबिलो जारी आहे। नंढी चूंड दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि, जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स खे बि मुक़ररु कयो वियो आहे। मांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है तो उमरकोट जे तक PS 52 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल शुरू थी वियो आहे। पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। नंढी चूंड दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स पिणु मुक़ररु कई वई आहे।